अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वारसी रहे चार जेडियो न्यूज़ ऐं वज़ीर उनड़ ख़बर शामिल कयूं था। मोरो मां अला रखियो अबड़ो जी। मोरो भरसां ॻोठ फतू बलाल जे रस्ते वटि मोरो दादू रोड ते ॿ पेनू फ़कीरनि जे रूप में माण्हुनि खे ठॻींदड़ अरबाब सेठार वटि अची चयो त 1000 रुपया नोट कढो, असां उहे पैसा टीणा करे ॾींदासूं। ईअं ठॻनि पंहिंजो करतब ॾेखारे 1000 रुपया गुम करे वरी 1000 रुपया पर्स मां कढिया, उहे बि फबाया ऐं हिन ते पढ़ाई करे ख़ामोश करे छॾियो ऐं मौक़े तां फरार थी विया। कुझु मिंटनि खां पोइ ॻोठाणी पाण खे संभालियो, दाऊं कयूं त आसपास जा माण्हू गॾु थी विया ऐं ठॻींदड़नि जे पोयां रवाना थी विया। कुझु मुफ़ासिले ते ॿिन्ही ठॻनि खे हिकु ॻोठ मां पकिड़े वरितो ऐं ॻोठाणे खां वरितल पैसा उन्हनि ठॻींदड़ खां वापसि वठी हद जे कोराई थाणी जे पुलिस जे हवाले कयो। फ़कीरनि जे रूप में उन्हनि ठॻनि चयो त असां पंजाब जे शहर खानेवाल जा रहवासी आहियूं, मोरोमी झूपड़ीअ अंदरि रहंदा आहियूं, फ़कीरी लिबास पाए उहो कमु कंदा आहियूं। इन्हनि पंहिंजा नाला सुल्तान ऐं सोहेल ॿुधाया आहिनि। पुलिस वधीक जांच करे रही आहे ऐं केस दाख़िल न कयो आहे। यादि रहे त पुलिस ऐं इंतिज़ामिया झूपड़ी में रहंदड़ ॿियनि सूबनि जे अहिड़नि माण्हुनि ते कड़ी नज़र रखे ऐं उनजी जांच कई वञे त हू झूपड़ियुनि में रही ॿिया कहिड़ा कहिड़ा गैर क़ानूनी कम कंदा रहंदा आहिनि। HR जेडियो न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR जेडियो न्यूज़।